अस्सलाम वालेकुम दोस्तों, ZB TV सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुर्दी। अॼु हिकु अहिड़े कैरेक्टर जो ज़िक्र कंदासीं जेको बल्कि आर्टिस्ट जो ज़िक्र कंदासीं जेको पंहिंजे फ़न अदाकारी जे वसीले तमामु सुठो नालो कमाए चुको आहे ऐं रिकॉर्डिंग दौरान मतिलबु आर्टिस्टनि खे फिज़िकली माना जिस्मानी तौर ते माना केॾो तकलीफ़ ईंदी आहे या कॾहिं कॾहिं शूट दौरान या रिकॉर्डिंग दौरान कुझु सीन अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे सिंधी में चवंदा आहिनि त जान जोखम में विझी करे उहो माना असां शूट कंदा आहियूं। ड्रामा सीरियल बाज़बान जी ॻाल्हि कंदुसि मां। बाज़बान ड्रामो जॾहिं असांजे सादुल्ला जान शाहवाणी उर्फ़ ॾाॾू बिरोई साहिबु उनजो डायरेक्टर हुयो ऐं उहो स्क्रिप्ट जेको हुयो साईं अनवर शाह साहिब खां उन लिखायो हुयो ऐं स्पेशली अनवर शाह साहिब खां हिकिड़ी स्टोरी इहा लिखाई जेका बलोची ट्राइब्स ऐं बलोची कल्चर जे हवाले सां हुई ऐं छाकाणि त उनजो तालुक़ु जेको आहे सादुल्ला जान जो उनजो तालुक़ु पाण बि हिकिड़ो बलोच कबीले सां आहे त इन जे करे जेको आहे सो हुन कोशिशि कई त बलोची कल्चर खे सिंधी मीडिया में जेको आहे सो रिकॉर्ड करे पेश कयो वञे। उन जूं रीतूं रस्मूं या उन जे ट्राइब्स में जेके मिसाल आहिनि या जेके कहाणी जनम वठी थी उनखे ड्रामे जी शकिल ॾेई करे जेको आहे सो पेश कयो वञे। सो अनवर शाह साहिबु तमामु सुठी हिकिड़ी स्टोरी लिखी ऐं असां जेके बि आर्टिस्ट हुन में कास्ट थियासीं सभिनी खे इहो चयो वियो त भई माना बलोची कल्चर जे हवाले सां तव्हांखे ओरिजिनल जेकी आहे उहा ॾाढी रखणी पवंदी ऐं सभिनी तक़रीबन 4-5 महीना जेको आहे सो उन्हनि सभिनी आर्टिस्टनि जंहिंमें अख़्तर खोखर आहे, जंहिंमें जेको आहे सो बिलाल खोखर आहे, शुएब अबड़ो, मां काफ़ी आर्टिस्ट आहिनि माना पंहिंजो सतार सतार खे त ओरिजिनली पंहिंजी ॾाढ़ी हुई उहो बि ऐं प्लस जेको आहे सो त सतार खे ओरिजिनल ॾाढ़ी हुई ऐं काफ़ी आर्टिस्टनि जिन खे माना ॾाढ़ी रखियल न हुई उन्हनि खे ॾाढ़ी रखणी पई। मतिलबु गेटअप जेको आहे उहो बलोची कल्चर जे हिसाब सां सभिनी खे रखिणो हुयो। सो असीं उनजी शूट जेके कईसूं उहा शहदाद कोट जे आसपास ऐं बलूचिस्तान जे कुझु इलाइक़नि में जंहिंमें लाखो पीर ऐं झलमंगसी खां ओरियां जाबरू बेल्ट आहे, कच्ची पुल आख़िरी जेको सरहदी शहर आहे सिंध जो कच्ची पुल खां परियां बलूचिस्तान बॉर्डर शुरू थिए थो, बलूचिस्तान जो एरिया शुरू थिए थो, उते आहे पंहिंजो बारिजा स्टॉप खां जाबलू बेल्ट हिकिड़ो शुरू थिए थो। उते पोइ असां जेकी आउटडोर रिकॉर्डिंग कंदा हुआसीं उहा ॾाढी ॾुखी रिकॉर्डिंग हूंदी हुई, जबल जो मतिलबु रिकॉर्डिंग हुई त हिकिड़ी शूट दौरान असांखे फायरिंग करणी हूंदी आहे। माना 2 कबीला आहिनि जिन में इहा जंग हूंदी आहे, झेड़ो हूंदो आहे, पोइ आम्हूं साम्हूं लाज़मी आहे पलांत जे ख़ातिर हिक ॿिए जे साम्हूं जेके थींदा आहिनि। जबल ते असल में हूंदो आहे त जबल जेको आहे उनखे खीसुन जबल चवंदा आहिनि, माना जेको सोन वारो जबल, झेड़ो जेको आहे उन जबल ते हूंदो आहे त इहे जबल जेको आहे सो मुंहिंजी एरिया हदमिया जबल मुंहिंजी मिल्कियत आहे, उन ते जेको आहे सॼो सिलसिलो हूंदो आहे। सो आम्हूं साम्हूं जॾहिं फायरिंग जो सिलसिलो थियो त असांजो जेको ॾाढो बिरोही आहे असांजो जान शाहवाणी साहिबु, उन्हनि जी कोशिशि हूंदी त मां ओरिजिनल हिकिड़ी शइ रिकॉर्ड कयां त माना फायरिंग बि जेकी आहे उहा मां उते जबल ते रिकॉर्ड कयां, जबल ते जिते माना ओरिजिनली रिकॉर्डिंग थिए थी पई त उते जेको आहे सो रिकॉर्ड कयां। मतिलबु उनजे लाइ कोई बि छा चवंदा आहिनि नेमुल बदल या अल्टरनेट या चीट जंहिंखे चवंदा आहियूं असां, उहा चीट माना कोई एरिया न हुई। मथे जबल ते चढ़ी वियासीं ऐं फायरिंग लाज़मी आहे जेको आहे सो ओरिजिनल बि फायर कया सभिनी, किन जिन खे शौक़ु हुयो, असां मूं त कोन कया। ऐं बिलाल खोखर जो हिकिड़ो मां वाक़ियो तव्हांखे ॿुधायां त बिलाल खोखर जॾहिं फायरिंग करण जे लाइ मथे जबल जी टेक ते बीठो त उहो जेको पथर हुयो जिन ते हू बीठो हुयो उहो पथर मतिलबु एॾो छा चवंदा आहिनि एॾो वेकिरो कोन हो जंहिं ते उहो माना बीठो त सही, पर जॾहिं हुन एक्शन पियो को फायरिंग वारो त उन एक्शन दौरान जेको आहे सो बिलावल जो पेर माना स्लिप थी वियो।
पेर स्लिप थियो त बिलावल ज़रे घटि माना वञे पियो माना ओ इलाही हज़ार फुट बुलंदी ते हुयासीं मूं सां त मिन त हज़ार खनि खां त मथे हुयासीं त कैमरामैन जेको हुन कैमरामैन जो बिलावल जी बांह में हथु पइजी वियो ऐं बिलावल बची वियो जेकर बिलावल खे कैमरामैन जो हथु न पए बांह में त बिलावल जो पेर त स्लिप थी वियो बिलावल हली वञे हा हेठि ऐं पोइ अलाह रहम करे हा रब साईं माना हुनजी जान ॾे जेको आहे सो ख़ैरु कयो ऐं उहो जीअं तीअं करे फायरिंग जा सीन जेके असीं मतिलबु जेके जिन जिन क़िस्तुनि जा सीन आउटडोर हुया उहो असां एट ए टाइम उहो रिकॉर्ड करे ऐं पाण खे आजो कयोसीं ऐं ॿियो त तलवारबाज़ी जो हिकिड़ो सीन हूंदो आहे उहो माना बलोची कबीलनि में हिकिड़ो बहादुरी जे सबूत तौरु जेको आहे उहो जेके हूंदा आहिनि सरदार नवाब मीर उन्हनि जी बहादुरी ऐं फ़ने तलवारबाज़ी जे हवाले सां हिकिड़ो सीन हुयो पोइ उन में उहो तलवार ऐं ॾाढो ॿियो ई जेको आहे सो जेके उहे वेपन हुया तलवार खंजर या जेके बलोची कल्चर जे हवाले सां लोकेशन खे सजाइण जे लाइ जेके बि शयूं हुयूं उहे मतिलबु कोयटा मां ऐं बलूचिस्तान जे कुझु इलाइक़नि मां उहो बाक़ाइदा ओरिजिनली ख़रीद करे आयो ऐं हिन ड्रामे जी ज़ीनत बनायसि सो तलवारबाज़ी जे सीन में जेको आहे सो उहो तक़रीबन सीन असांजो हिकिड़ो सीन हो उहो तक़रीबन 4 ॾींहं ताईं हुनजी शूट हली छो जो तलवारबाज़ी जे लाइ माना हिकिड़े छा चवंदा आहिनि त हिकिड़े एक्शन खे रिकॉर्ड करण जे लाइ टाइम पियो खपे सो उहो तलवारबाज़ी कंदे कंदे शोएब अबड़े खे ओवर टू जंहिंखे चवंदा आहिनि माना हिकिड़ी जेकी टाइमिंग आउट थी वई उहो हिकिड़ो खंजर जेको आहे उहो हुनखे शोएब खे लॻी वियो पर कुदरत उहो खंजर जेको हुयो हुनजी हिकिड़ी जंहिंखे चवंदा आहिनि रहड़ अची वई घणो छा चवंदा आहिनि हेठि जेको आहे सो जिस्म में घणो लही कोन वियो बहरहाल हुनखे जेको आहे सो रत बत वियो हे हो ॻठियो पोइ हुनजी मलम पटी कईसूं ऐं उनखां पोइ शोएब जा उहे जेके शॉट हुया उहे होसि ताईं थिया वधीक जेके आहिनि सो शॉट जेको आहे शोएब जा वरी पोइ असां 2-3 ॾींहंनि खां पोइ बल्कि हिकिड़े SPL खां पोइ रिकॉर्ड कया हुआसीं सो काफ़ी अहिड़ा सीन हूंदा आहिनि जेके आर्टिस्ट जेको आहे ख़ासि तौर ते असां सिंधी मीडिया में पंहिंजी जान जी परवाह न कंदे बि रिकॉर्ड कंदा आहियूं छाकाणि त असां वटि सहूलियतूं घटि आहिनि छाकाणि त ॿियनि इंडस्ट्रीज़ में जेके आहिनि सो सहूलियतूं आहिनि बॉलीवुड में हॉलीवुड में ऐं उते क्रेन जो बि इस्तेमालु कयो वेंदो आहे काफ़ी माना सपोर्ट हूंदी आहे टेक्निकल सपोर्ट हूंदी आहे असां वटि ख़ालिस्तनि कमु थिए थी माना कैमरा ऐं एक्टर कहाणी ऐं डायरेक्टर पाण ॼाण पोइ लाज़मी आहे हिकिड़ो शौक़ु बि आहे जज़्बो बि आहे ऐं ॿियो पंहिंजे आर्ट सां हिकिड़ी दिलचस्पी बि आहे सो कोशिशि कंदा आहियूं त मतिलबु ओरिजिनली हिकिड़ी शइ थी वञे त वेल एंड गुड सो काफ़ी अहिड़ा सीन आहिनि जेके अञा मूं वटि मुंहिंजी यादगिरियुनि में आहिनि इंशाअल्लाह तव्हां सां वर्णन कंदासीं